मां बि अस्पताल में अचां पियो बादल। कीअं आहिनि ज़फ़र ऐं कासिम? अॼु शाम ताईं फारिग थी वेंदा अस्पताल मां। थियण बि खपनि, धक ज़बरा न हुअनि, बचा थी वियो अथनि। तॾहिं त जल्दी फारिग थियण जो डॉक्टरनि चयो आहे। अचनि त पलांद छिके कयूं। बादल यार मुंहिंजी दिलि फिकी थी पई आहे। छा में? यार बादल ही झगड़ा झेड़ा कत्ल पाप न आहे? पाप त आहे, पर गिचीअ में विधो वियो आहे पाप ई न। छा इहो गिचीअ मां कढी कोन थो सघिजे? ॾिस न, तोखे ओचितो छा थी वियो आहे? राति ख्वाब ॾिठो अथमि, ॾिसां थो त ॼण रत जी ॿोॾ आई आहे ऐं मां हुन ॿोॾ में उॾण लॻो आहियां ऐं तरण जी कोशिश थो कयां, तरी बि कोन थो सघां, हथ पेर बि चोरे नथो सघां रत जी ॿोॾ में। रत जी ॿोॾ? हा बादल, मां हुन रत जी ॿोॾ में फासी साह बि न पियो खणी सघां। हेॾां होॾां वाजायुमि त को तारण वारो को कढण वारो हुजे। आवाज़ ॾिनमि, सॾु कयुमि त हिकु नूरानी चहिरो साम्हूं आयो। छा चयईं? चयईं त ही तव्हांजे अमलनि ऐं क़त्लो गारत जे नतीजे में आयल ॿोॾ आहे। इंसानियत जे रत जी ही ॿोॾ तव्हां आंदी आहे ऐं तव्हां ई हिन में ग़रक़ थींदव। पोइ मूं बचाइण लाइ खेसि मिंथ कई, पर चयईं त मां कुझु बि नथो करे सघां। पंहिंजे अमलनि जी शामत खे माण्हू पाण ई मोड़ींदो आहे, को बि मदद न कंदो आहे। ऐं पोइ मां ॿुधण लॻुसि, पोइ ओचितो जागी पियुसि, कलमो पढ़ी पंहिंजे रब खां पनाह घुरियमि त हे पालनहार, तूं पनाह ॾे, समक ॾे, सम्झ ॾे ऐं ॿियनि खे बि मूं जियां होश ॾे मुंहिंजा रब। मुंहिंजो त अञा ताईं हाँ रफे थो बादल। तूं त मुंहिंजा बि लिङ कांडारे छॾिया आहिनि सन। इन लाइ त चवां थो बादल त पलांद छॾ, ज़फ़र ऐं कासिम अचनि न त उन्हनि खे बि मञायूं था। ऐं जेके ही मामला ऐं वहिंवार आहिनि, उहे काॾे कबा? रईस ते ज़ोर था रखूं त जरगो थिए ऐं जरगे में कंहिं बि तरह बिरादरीअ में ठाह था करायूं त अमन थिए, मीठ ऐं मोहबत वधे, त जीअं रत जे सैलाब खां बचूं बादल। तो मुंहिंजूं बि अखियूं खोले छॾियूं आहिनि सन। अचनि ज़फ़र ऐं कासिम सभिनी मामलनि ते गौर करे सलाह था कनि। मासी मां ॼाणियां थो त मूं तव्हांखे रंजायो आहे, जंहिंजी निदामत निहोड़े छॾियो आहे। ऐं मां इहो बि ॼाणियां थो त मुंहिंजी दिलि जी आवाज़ खे मासी तूं ऐं नूरी ढोंग सम्झंदो हूंदव, छो त हिन मीरल हिन निदोरी दिलि जे उकसाइण ते तव्हां सां कई कलूर कया आहिनि, यही वाइदा कया आहिनि न सताइण जा। पर मासी यकीन कयो, मूं तव्हां सां का वेसाघाती कोन कई आहे। इन ई तकरीर जो मक़सद छा आहे? मक़सद हिकु ई आहे बाज़ी, सच्ची मोहब्बत। ऐं सच्ची मोहब्बत ॾाढी साड़ोली बि थींदी आहे, जंहिंखे माण्हू चाहींदो आहे न ऐं उहो ॾुख ॾींदो आहे त पुछां चिड़ कावड़ लॻंदी आहे मासी, पर उन में बदनीयती ऐं बेवफ़ाई न हूंदी। असां जामू बेहिजाब थी ॻाल्हाइण जो तोखे अख़्तियार ॾिनो कंहिं आहे? असीं औरतूं आहियूं, तॾहिं तूं बेधड़क थी करे ॻाल्हाईं थो। लिहाज़ ऐं लीको माण्हू न विसारींदो आहे। मूं चयो न नूरी, इहो प्यार ॾिनो आहे, मूंखे ओछा छण ॾे। नूरी मूं बि सघो आहे, मुंहिंजे एहसासनि खे अञा तन ख़तरनि आग अची आहे। मौत जे मुंहं में वेंदे बि वापसी शायदि इन ई करे थी आहे त रब मूंखे ज़ाहत जे मौक़े लाइ हयाती पई ॾिनी आहे। मां सची दिलि सां माफ़ी लाइ आयो आहियां। मां कसम थो खणां पंहिंजी पाक मोहब्बत जो, हाणे कॾहिं बि न आज़ारींदुसि ऐं न आज़ार जो सबबु बणंदुसि। तुंहिंजा ये एहसान थींदा मिरल। थोरा
ऐं वड़ थींदा जो असांजे अज़ाब में घटिताई कंदे। न नूरी, न एहसान, न वड़, न थोरो, बस बस दुआ आहे त तूं सदाई मुस्कुराईंदी रही। ऐं मूंखे ख़बर आहे त तोखे दुआउनि ते चिड़ बि लॻंदी आहे, पर नूरी दुआ उहो वखर आहे जेको हज़ारनि सालनि ताईं सुरहाण जियां विघरंदो, साह खे सुरो ऐं मुश्किलातुनि खे मेड़ कंदो रहे। तू मुको अगई ते मुझे मारला बिठोई नूरी अल्लाह हथ खोल ते खबर जासे कंहिं ॿधो अथई? किथे हो यको अदा? शहबाज खान बदो थी मीरल खान जे हवाले पिया कनि, उतां भॼी निकितो आहियां। मारना मूंखे ॼाणे त मौला। साबिर, शहबाज खान मुंहिंजी रत जो प्यासो आहे। कूड़ तो ॻाल्हाई, हू जो चवनि पिया त मारे मीरल जे हवाले था कयोसीं। मां कसम सां थो चवां त मूंखे मारण पोयां शहबाज खान सांस नूरीअ जे करे मां अटकियल आहियां ऐं मुंहिंजे हमले मां बची वियो आहे। कुझु त आहे जो मामो चवे थो न। नूरीअ पक सां ताके साबिर खे माराए मूं ते हणी मूंखे जेल मोकिलण या माराइण जो सोचो हूंदई। ॾिसां थो हिन ॻाल्हि खे, लेकिन तव्हां मुंहिंजे कसम ते भरोसो कयो। मुंहिंजी नेक सलाह अथव त हितां निकिरी वञो, ताके साबिर खे वठी मतां कुधो कम करे विझे। मां तव्हां सां गॾु आहियां। तुझे हुजण जी ज़रूरत नाहे। माशाअल्लाह, पर नूरी जेकॾहिं मारिजी वञा न त पोइ इहो यकीन ॼाणजा त तुंहिंजी मोहबत जी राहुनि में ई मारिजी वियो हूंदुसि ऐं रूह हर हर तुंहिंजो नालो पुकारींदो रहंदो। शलत सदा सुखी हुजे। अरे हल मुझे जोश ऐं चूल्हा खे चकण लाइ त अहिड़ियूं ॻाल्हियूं करी कयाई न पूरो ॼाणे थो मौला। ज़बान संभालेगा ना शहबाज खान। बहराम बहरा, ये बहराम बहरान तो कोई शहबाज खान के भी कहर समझ कर जॾहिं कहर टुटंदो आहे न त पोइ बात छा, पर बरपट जंग जर लड़जी वेंदो आहे, लड़जी। ओके धमकाइण खां बाद अच शहबाज खान। तूं तुझो दादन ऐं तुझी बिरादरी बरकतन खां बाद आया जो तूं मूंखे थो चवी। मूं एसपी साहब खे चयो आहे हाणे बि कारवायूं बंदि न थियूं त पोइ नुक़सान जो ज़िम्मेवार तूं हूंदे। बाराम तूं हलायो एसपी साहब मूंसां मुतमिन कयो थमासे त शहबाज खान जे चोरियल फटाकनि खे बम न समझो। तूं फटाको तो समझी, पर इहो फटाको जॾहिं बम बणजी फाटई न पोइ तुंहिंजा पुर्जा उभ वारा मेड़ींदई। बहराम उभ वारा ॾिसी रहंदुसि तुंहिंजे इन्हनि बमनि खे। बहराम सां तो भड़की ॻाल्हाई। बहराम बहरा ओके। केर ताए बाबल अकेला ये में प्याउ डरो था। शहबाज़ानो हिक पासे दादन जे हमलनि ते पगिरजी वियो आहे त ॿिए पासे एसपी साहब खे तव्हां ॾेई मूंखे थो दॿाए। उछल सां अठे आसमान ते रसंदो। न रसियो त बगन आहे बाबल, रसी विंदो बगन जी सट बखड़ जो झट। तूं बिरादरीअ जे नेक मर्दनि खे न्यापो ॾे त सलाह मसलियत कयां ऐं शहबाज खान जी बिरादरीअ जे कंहिं वक़्त बि हमले खां आगाह कयां। हाज़ुर बाबल, पर ॿ ॻाल्हियूं ॿुधी छॾियो। ॿुधाए। राब खे सटे आयो तुम दादन ते ऐं छपन खे कन में हयो तुम त दादन संग लाइ ताई आयो हो। ठीकु आहे, आयो हुयो छपन, मां समझी वियुसि, पर अॻिते ॿुधाए पोइ कदम खण। ताक़त तौर संग जे सिलसिले में बार बार टकाव न आण, वाखो थी वेंदे। बिल्कुल बाबल,
इत्तला ॾेई पोइ अमल कंदुसि। वञ बिना देरे ओठ जो नेक मर्द गॾु करे त शाबाद जा छुकाट बंदि कया। ख़बर पवेसि त बहराम बहरा। जॾहिं तूं असांखे पंहिंजे घर में नथो सही त पोइ असांजे घर छो आयो आहीं? हले वञ तां। मां हिन वक़्तु हिते घणो कुझु करे सघां थो। जेकॾहिं तव्हां को हिकु लफ़्ज़ बि कुथो उकलियायो त पोइ दादन मौत आहे ऐं मौत डरणो न आहे। पोछो शिंग थी सेड़ियो आई तोखे ख़बर ना है त थाणो धणकी आ ने धणकी ना है। खामोश। छा खामोश? थोरो सोचे ॻाल्हाए दादन। मां सोचे ॻाल्हाइण ई आयो आहियां। हिकु भिख बि न रखां हिते। हिन पंहिंजे शफ़न खे रसो विझो। अम्मा खे अची खटवर थो ॻाल्हाए। कंहिं हक़ ॾिनो अथसि न मूंखे तव्हांजे संग जी ऐं न वरी तव्हांजे स्याके जी खुरजा। चोस त कंहिंजे चवण ते न लॻे ऐं न वरी टेड़ी करे न त टंकू भञी पुछ बनाए छॾींदो सांस। ॿुधाई हाणे महिरबानी करे तव्हां हले वञ। हींअर त मां वञा थो पर जेकॾहिं मूंखे तव्हां हिते अचण ते ॿीहर मजबूर कयो त हिन घर में को बि ज़िंदा बची न सघंदो जेको वेही मयतुनि ते पार कढे। छो त दादन मौत मौत डरणो आहे। अन्याय के मगी ए मथे में मोतबर हुजण जी मिख अथस छा? थाणो ना छाछो ॾिसे त छाछरो वने दंग कंदो। थाणो धणकी आ न धणकी ना है। अम्मा हू हलियो वयो न। हाणे खुदा खुदा कर त रहम थे। केर आयो? इहो दादन घर वेठे अची दाबो करे वियो आ। दादन जी हा मजाल। हे चफन छेरा छेर पटियास तो ठंडिया में। शफन कही न शैतानी तू हिक भी बचन कोन ॾिजे भला कंहिं चाहे जी। हाणे मठ करे न त ख़बर अथई थाणो धणकी आ या धणकी ना है। खैर त आहे ही सन। साफ पिरी थी वियो अथई या ॿियो को डप विचड़ी वियो अथई? को बि डप न आहे ज़फ़र। बस रब जे डप अंदर जे नस नस खे निहोड़े दिमाग़ में समग ऐं अखियुनि में रहम जी रोशनी आंदी आहे। सन बेटा ये देवे हो जा वयो न आहियां कासिम पर हाणे वेंदुसि। ॿुधो अथमि त वॾो सूफ़ी ऐं आफ़ाक़ी शाइर आहे। ॿुधो अथई छा? मतलब त शाह अब्दुल लतीफ़ भेटाई असांजी सिंध जो वॾो वली आहे। केर न सुञाणेसि। भेटाई त अमन ऐं मोहब्बत जो शाइर आहे। ज़फ़र ई सन खे हाणे ख़बर पई आहे। बिल्कुलु कासिम
इन करे त चयुमि त लतीफ़ सरकार जी सुञाणप तॾहिं थींदी जॾहिं असां संदसि ॾिनल पैगाम ते अमल कयूं। सिर्फ़ दरगाह बैठण सां कुझु न वरंदो। तोखे ओचितो कहिड़ो ॾेखारो आयो आहे? तूं अॻ में काॾे वियो आहीं ईसन? समक ओचितो बची वेंदी आहे ज़फ़र, ऐं ईंदी आहे न त ज़हन जा सभु तबक रोशन थी वेंदा आहिनि। अल्लाह ऐं लतीफ़ जे वास्ते मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो ज़फ़र। वॾा वास्ता न विझो ईसन, हिकदमि मामरनि मां हथ कढणु मुनासिब न आहे। ठीक तो चवे ज़फ़र, असां सदन दादन शफ़न ऐं हुनजी बिरादरी खे माफ़ बि कयूं त हू बि उन ॻाल्हि ते मोचारी मोट ॾियनि न। हू त असांखे कमज़ोर सम्झंदा। हा न, हुननि खे छा ख़बर त असीं ईसन जी नेक ॻाल्हियुनि जे घर में अची विया आहियूं। भली न सम्झनि, छा फ़र्क़ु पवंदो? मूं मामरा छॾण जी ॻाल्हि नाहे कई, फ़ैसिलो करायो ऐं अमुन सां मामरनि जो निबेरो करायो, उन में ऐब नाहे। शहबाज खान बि त मञे न। यार एसपी साहब जे चवण ते जरगे लाइ राज़ी थी था वञूं, कोई पाण उनखे फ़ैसिले लाइ नथा मञाए सघूं। तूं थो चई न त पोइ मिलूं था शहबाज खान सां। हाँ मिलोसि, पाण ज़ोर रखोसि, ऐब नाहे। इन में बाराम जी बिरादरी ऐब सम्झंदी। अजीब ॻाल्हि आहे, छा में ऐब आहे? अमुन भरियो निबेरो ऐब नाहे ज़फ़र। ही बंदूकूं इलाज नाहिनि। तूं सोच, असांजो माहौल जंहिंमें औरत अगवा थिए उनखे पेर ते आणण जी ज़रूरत आहे। तोखे चयमि त तूं परेशान न थी सनड़ा, इन मामले खे ॾिसूं था। तो खाबतदर माण्हू छॾाए वियो, तो बि साबण जहिड़ो जंहिंखे फुंड करण त फतकण विसरी वञेसि। तूं शूट जे लाइ कहीं शूट जे। बाबा साईं, ओचितो खणी रसो गिची में विधई, निड़ी थी वई सोगी त साबिर सिरकी वियो। इहो न कास्म वारनि वटि या ॻोठ जे नेक बर्दन वटि पहुचे ॾिठा थींदासीं न। ईंदो कुझु कोन, पर इहो बादल ऐं ईसन ख्वारीअ जा कुना बरगलाईंदा राज खे। बाबा साईं कुझु कोन कंदा, बाक़ी परवाह छा जी? घबरा न बाबा साईं, घबरा न। वरी थोरो सो विझांसि गिची में। न, रसे विझण जी ज़रूरत कान्हे का। अमरा वठी चिनीस साज सगो ऐं हुन अचनि मीरल ते त मीरल खे हथ करायां पुलिस जे हथां। अॻ में बाबा साईं छॾियोसि, वरी पुलिस जे हवाले कंदोसि। अॻ में मूं ते हमलो कयई पुलिस सां गॾु। लोक खिले आ त राज जा माण्हू त हमलो कर शहबाज खान ते, तॾहिं डर ॾिनीमांसि। ऐं शेर दिली कुझु कोन कयो त तूं छा कंदे? मां मोकिलींदोमांसि बाबा साईं, मां सुबुह मुकाम में मुर्दनि जी मुलाकात ते। मीरलड़ो छा आहे? ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। और इज़राइल आयो, काॾे वियो? निगाचण काइनो पुठियां बीठो अथसि बाबा साईं, इज़राइल अचण ॾिनो अथसि। सॾ कर अमरान खे, हिनखे टंगो टाली करे बहुत नगर जूं गिटियूं घुमाइनिसि। रईस शहबाज खान ही दादन अकेलो बेहशामा। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे। मां ॾंद ॾिसण जो आदी न आहियां। उमिरि तुंहिंजी मापियल आहे। तूं मुंहिंजो तरल ताड़े वो ताक़त अची उनायूं तो करीं। शहबाज खान सां शाहज़ोरी लाइ शियो बि सुकुड़ जी साणो थी वेंदो आहे। रईस शहबाज खान दादन बि शीए खे पिकारे पाणी करण ॼाणे। तू बिना ॾोह जे हमला कराई ऐं केसनि में बंदि थो कराई। छा थो समझी? इहो तो समझी त मां दादन खे हीणो करे छॾींदुसि? न शहबाज खान न। मञा थो त तूं हकारो रईस आहीं, पर पंहिंजे ज़हन मां इहो ताक़त जो घुमंड कढी छॾ। मूंखे ॿ वहिंवार ॾे।
ओए दादन मौत ऐं मौत डरणो नाहे। तूं केर थींदो ई मूंखां इहो वहिंवार वठण ई इहो चवण जी जुरत करण वारो पंहिंजे कद पुत जे कवाज़न में रहो दादन, न त इहे तुंहिंजा चौक चीन वारा बि जोड़े कोन सघंदई। मुंहिंजी औताक में को कुकड़ आयो आई। चीन जा मिसाल ऐं मानाऊं कंहिं ॿिए खे ॿुधाए जेकॾहिं रज़ जेकॾहिं सिंध जे सगारनि जे संघरनि जूं कंध में कड़ियूं पयई त लुछण लाइ आज़िर ते में अची वेंदे। तूं जिरगे में औरतुनि खे न सताइण जो वाइदो कयो, वहिंवार न पर हिकु। ऐं मूं रईस शहबाज़ खान मूं तोते ऐं तुंहिंजी बिरादरीअ ते आङुर बि न कई, वहिंवार न पर ॿ। जेकॾहिं मूंखे इहे न मिलिया त ही दर्द छा? रईस शहबाज़ खान सुत पवंदई त शहबाज़ खान भित जबल सां टकराइजी टुकर टुकर थी वियो। खामोश, गुस्ताख न थी दादन, न त शीशे जियां रेज़ा रेज़ा थी फर्श ते विखरी वेंदे। तूं आहीं छा जुगटे ते झिरकी झाटे जियां झटिजी वेंदी। बिना देर हलियो वञ न खाग में जो राज घुरायां ऐं घोड़े जे गिदरे वांगुरु विखरी वञी। सोचे समझी हितां हलियो वञ, हलियो वञ। जेकॾहिं हिननि फड़कियुनि सां फर्क़ पवे हां त हिते अचां बि कोन। खुराए पंहिंजे राज खे, ही मुंहिंजा हथ कोसाइन कपिया न आहिनि। वरी बि तोखे इहो चवां थो त इहे हलाऊं बंदि कर ऐं सामुन जे दिल फैसले ते सामुन जो एहतराम सिख, न त ददन मौत मौत डरणो नाहे। ऐं डरणो वर की बाबा सही बिना देर कासिम सफर ऐं ॿियनि ॻोठवारनि खे चओ त हिन जो गहरो कंस निकिरी न वञे। हिनजे दिमाग़ जो टायर बस थियणु घुर्जे। हाज़ुर बाबा साईं, मां ॾिसां थो। मां देर न थियणु घुर्जे। जे देर थी न त तोखे चेरे ई साड़े छॾींदुसि। वञ। शहबाज़ खान जी औताक में अची उलूलू थो करे। अम्मा, मामे खे खतरो आहे, इस ॿाहिरि वञणु न घुर्जे। धीअ, जिन खां खेसि खतरो आहे उहे हिते बि त पहुची सघनि था। अम्मा, हिते पोइ बि घर आहे। बंदूक किथे आहे? ख़ैर त आहे न अदा। ॻोठ वारा गॾु थिया आहिनि, मां बि उते वञा। सुभाणे मोते आई त मूंसां बि साथ ॾींदा न। छाजो साथ? छा लाइ साथ? दादन ॻोठ आयो आहे, शहबाज़ सां वातोरियो आहे। ॻोठ जी बिरादरी वारा हथियारनि सां निकिता आहिनि। दादन लाइ? हा, मां बि हुन लाइ बंदूक खणण आयो आहियां। ॼाणे थो मौला, जेको तोखे मारण ते लही आयो आहे, असांखे दरबदर करण ते लही आयो आहे, तूं उन्हनि पारां विढ़ण वेंदे। अम्मा, दरबदर थी चवीं? अज़ाबनि जी बाहि वसाई तूं असांजे मथां। चओ सच थियूं। अलाउती माण्हू यादगिरो रहे घटि। भला खणी रे बंदूक त शहबाज़ खान खे हणी अचां? न, कान्हे ज़रूरत। असुल न, लाउती रोंबे जियां थले ते पोखींदुसि। खामोश लाउती, लाटू वांगुरु बुरी न वञी। हा, दादागिरी घर मुंहिंजो नंग मुंहिंजा, मुंहिंजे घर में मूंसां टेड़ी। ॼाणे थो मौला, भरे खणी न उछलियो मां त बम और वञी दंग कंदे। तूं दादन न कुछ वञ। हा दादन, हलियो वञ। दादन,
एहतियात सां वञजांइ गोठ ऐं तर त तला ॻोठ ऐं तर जेकॾहिं ततल आहे न त पोइ ही दादन मौत आहे ऐं मौत तरणो नाहे। मां त तव्हांजे सीरीअ जे करे आयुसि ऐं इहो शहबाज़ खान खे ॿुधाइण आयुसि त तव्हांजे मथां आङुर खणणु बंदि करे। पर तव्हांजो ही लेलहर लाहौती लुथड़े वांगुरु थो लेटे। हिनखे सम्झायोसि ऐं रोकियोसि त सॼण ऐं दुश्मन जी परख रखे। मथां पोइ मयार ॾियो। ॿियो ख़बर ही असांजे ॾाॾनि खां मुआज आहे जो तव्हां बि इन जे पहिरियों एतिरो थियूं ॻाल्हायो या ही मुतबर थी थो ॻाल्हाए। ॻाल्हि छा आहे? तोखे ॿुधायो हुयमि न अदा त दादन कीअं मदद कई हुई ऐं कीअं घर भाती थी वटसि रहियासीं। हा मामा दादन वटि हुयूंसीं त कंहिंखे हिम्मत कोन हुई जो को असांखे ईज़ा रसाए। लाहौतीअ जे हूंदे कंहिंखे ताक़त आहे जो केरु कंधु खणी निहारे। हिनखे बि तव्हांजी मिंथ जे करे अॼु न चयमि ऐं हाणे आयो न त तव्हां ॿिन्ही ऐं इन दादन खे भठे में बोइ विझी दफ़न कंसि। ॼाणे थो मौला मुंहिंजे झूलाण खे वरी न जगायो। रोज़ थो